लाई वारो ॻोठ जेको वक़्त जी वीर में फिटी हाणे सिर्फ़ु तारीख़ जो वर्क बणिजी चुको आहे। पर असांजे वॾनि खे काल कालोके ॾींहं जी यादि आहे त कंहिं ज़माने में हिन ॻोठ में रिहाणियूं थींदियूं हुयूं, मल मलाखड़ा थींदा हुआ, पुरसुकून माहौल, वणंदड़ नज़ारा, हर तरफ़ खां रोशनी जा ॾीआ पिया ॿरंदा हुआ। नंढा ॿार जॾहिं पढ़ी करे वापसि ईंदा हुआ त मिटी जा रांदीका ठाहे रांदि कंदा हुआ ऐं ॿुॿरनि ऐं खबड़ियुनि जे वणनि में लोॾूं ॿधी लोॾंदा हुआ। त वरी कॾहिं धरी रांदि, लिक लिकोटी ऐं कॾहिं बिलोरे रांदि कंदे कंदे शाम थी पवंदी हुई। अॼु बि उन्हनि खे यादि आहे त सिजु पंहिंजे गुलाबी किरन में लही वेंदो हो ऐं पखी वीचारा कतारूं करे पंहिंजे आख़िर ॾांहुं मोटंदा हुआ ऐं राति पंहिंजा पर पखेड़े ऊंदाही तरफ़ वधंदी हुई ऐं ॿारनि ब रांदि खां फ़ारिग़ थी पंहिंजे कखाइनि घरनि में मोटी ईंदा हुआ। सियारे जी सर्द रातिनि में ऊंदाहियुनि में सॼे ॻोठ में घासलेटियूं बतियूं ॿरंदियूं हुयूं। जूनड़ा वीचारा मच ॿारे मच कचारियूं कंदा हुआ त कॾहिं बादशाह जूं ॻाल्हियूं ऐं किस्सा कहाणियूं कंदे कंदे बाख फुटी पवंदी हुई ऐं पखी पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ सां सॼे ॻोठ खे चाग जा सॾ पिया ॾींदा हुआ। ऐं जॾहिं सिजु पंहिंजे सोनेरी किरणनि सां हिन मखमल जहिड़ी धरतीअ खे रोशन कंदो हो त धरती सितारनि जीअं चमकी पवंदी हुई। पोइ अहिड़ी तरह रातियुनि पुठियां ॾींहं ऐं ॾींहं पुठियां रातियूं वक़्तु कलाबाज़ियूं कंदो रहियो ऐं को ज़मानो गुज़री वियो, पतो ई न पियो। वक़्त जे बेरहम घड़ियाल जे काटनि अॻिते धिके छॾियो हो ऐं हा, आख़िरकार साल 1979 बि आयो हो ऐं साल 1979 जे अधु पंध में वक़्तु हिकिड़ो अहिड़ो छाल हयो हो। उन छाल में बरसाति सां गॾु तेज़ हवाउनि राति जे पोएं पंध में अलाए त केतिरा अङण उजारे छॾिया हुआ। जॾहिं सिजु उभरियो त सॼे इलाइक़ो पाणी सां भरियल नज़र पिया आयो। घर डही पिया हुआ, जिते ॿार पढ़ंदा हुआ उहो स्कूल बि डहिजी पियो हो। उहे ओताकूं बि पट पइजी वियूं जंहिंमें रस रिहाणियूं थींदियूं हुयूं ऐं केतिरा ई ॿुॿरनि ऐं खबड़ियुनि जा वण ऐं गुलनि जा ॿूटा पाणी जी लपेट में अची विया हुआ। उहे पखियुनि जूं कतारूं अलाए त केॾांहुं उॾामी हली वियूं जेके अञा ताईं बि नज़र न आयूं। उन ॻाल्हि खे बि केतिरा ई साल गुज़री विया आहिनि। अॼु उहा धरती वीरान नज़र अचे थी। न उही माग आहिनि, न वरी मकान आहिनि उन्हनि घरनि जा जेके को निशान बाक़ी न आहे रहिया। पर जेकॾहिं कुझु बि बाक़ी आहे त उहा मस्जिद ई आहे जेका अलाए त कॾहिं ठहिराई आहे। उहा बिल्कुलु पंहिंजी जाइ ते क़ाइमु आहे। जिन मस्जिद में कॾहिं मौलवी हाजी अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह वाइज़ कंदो हो त कॾहिं हाजी दलील ख़ान मुतू त वरी कॾहिं मौलवी अब्दुल्ला ऐं मौलवी यूसुफ सोतो साहब बि तक़रीर कंदा हुया। हिन ॻोठ में हाजी यार मोहम्मद जहिड़ा नेक दिल इंसान बि रहंदा हुआ त वरी हाजी सुलेमान नोहरे जहिड़ा सखी नेक ऐं ग़रीबनि जा बाह ॿेली बि रहंदा हुआ। जेसि ताईं अहिड़ा माण्हू ज़िंदा रहिया त ॻोठ बि क़ाइमु हुयो। ग़रीब मज़दूर हॾ ॾुखिया ॾोथी माण्हू परे परे खां हिन ॻोठ में खीर ऐं छायूं वठण लाइ ईंदा हुआ। हिन ॻोठ जूं उही सखी दिलि मायूं बि उन्हनि ॾोथी माण्हुनि खे खीर छाए सां गॾु मखण जूं लपूं भरे ॾींदियूं हुयूं। पर उहे साले माण्हू जॾहिं हिन दुनिया खे छॾे हलिया विया त अॼु उही ॻोठ वीरान नज़र अचे थो। अॼु उन जाइ ते वलर चारींदे जॾहिं नज़र पवे थी त ॾोरथ जूं उहे सिटूं यादि अचनि थियूं त अभाणनि आसरे मींहं जे अजा ओॾा अॾिया हूंदा, अभाणनि आसरे मींहं जे अजा ओॾा अॾिया हूंदा, घणा गॾु गाम ते अची घर घर गॾिया हूंदा। मथे ते खीर जूं माटियूं मुसाफ़िर मींहं वसंदे में अभाणा माल जे अॻ में करे उॾिया हूंदा। अभाणनि आसरे मींहं जे अजा ओॾा अॾिया हूंदा, घणा गॾु गाम ते अची घर घर गॾिया हूंदा। मला मारुनि मंगा खोड़े कया मज़बूत माड़ियुनि खे, मला मारुनि मंगा खोड़े कया मज़बूत माड़ियुनि खे, छननि पासे छबर जे बर छना जोड़े छॾिया हूंदा। अभाणनि आसरे मींहं जे अजा ओॾा अॾिया हूंदा, घणा गॾु गाम ते अची घर घर गॾिया हूंदा। ख़ुदा कयो ख़ैर साथिड़ा खिवण जा खेल खावड़ ते ॾिसी लस मींहं जूं लारूं लॾा माण्हू लॾिया हूंदा। अभाणनि आसरे मींहं जे अजा ओॾा अॾिया हूंदा, घणा गॾु गाम ते अची घर घर गॾिया हूंदा। हिते ॾंड ॾोह में कहिड़ा ॾिसां थी ॾींहं ॾुख वारा, हुते ॾोरथ चवे ॾोथी क़बर रांदि खुॾिया हूंदा। अभाणनि आसरे मींहं जे अजा ओॾा अॾिया हूंदा, घणा गॾु गाम ते अची घर घर गॾिया हूंदा। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि साले माण्हुनि जे क़बरनि खे नूर सां मुनवर फरमाए ऐं असांखे बि हिकिड़े ॿिए जा हमदर्द बनाए। जी हा साथियो, आऊं जो साथी।